सेवण मामा के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण भरिसां हर साल जी हिन साल बि दरगाह हज़रत लकी शाह सदर नूर नज़र रहमतुल्लाह अलैह जो सालियानो 3 रोज़ा 795 उर्स मुबारक तालका महाजन जे यूनियन काउंसिल आमरी जे ॻोठ लकी शाह सदर में इस्लामी महीने जी तारीख़ 1-2-3 रजबुल मुरज्जिब जे पहिरें सोमवार ते दरगाह शाह सदर नेक नज़र जे सजादा नशीन सैयद शाह मोहम्मद शाह लकियारी तरफ़ां निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। हिन उर्स मुबारक में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हज़ारे अक़ीदतमंद लकी शाह सदर नेक नज़र रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते ज़ियारत लाइ पहुतल आहिनि, जॾहिं त दरगाह जे गादी नशीन सैयद शाह मोहम्मद शाह सिंध प्रेस क्लब सेवण जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मां पहिरीं त तव्हां भाइरनि जो शुक्र अदा कंदुसि जो हर भेरे वांगुरु तव्हां अची करे साईं जे उर्स जे प्रोग्राम खे कुंड कुर्छ ताईं पुॼाईंदा आहियो। साईं शाह सदर रहमतुल्लाह अलैह जो साईं 3 ॾींहंनि जो प्रोग्राम हूंदो आहे। उन में रजब जो पहिरियों सूमरु ॾिठो वेंदो आहे, जेको चंड जो पहिरियों सूमरु थींदो आहे, पोइ उन ते असां प्रोग्राम रखंदा आहियूं। तंहिंमें जेको आहे सो 3 ॾींहंनि जो छंछरु आचर सूमरु कल्ह जेको प्रोग्राम हो उहो गुस्ल जो हो, गुस्ल थी वियो हुयो, राति जो सॼी राति शबीनो हो। अॼु 2 तारीख़ आहे जेका साईं शाह सदर रहमतुल्लाह अलैह जी चादर मुबारक खई वई, जंहिंमें सिंध जा जेके बि सादात आहिनि लकियारी राशिदी मुरीद ख़ादिम अक़ीदतमंद जेके बि मोहबत रखंदड़ उहे सभई साईं ते चादर चढ़ीसीं। सभ खां पहिरियों तव्हांखे इहो ॿुधाईंदो हज़रत शाह सदर नेक नज़र जे मुतलिक़ जेको अथेंटिक किताबु आहे संदसि ख़ानदान मां सैयद शाह मोहम्मद शाह अव्वल जेको 21 गादी नशीन उन जो लिखियो ज़ियाउल कमर फ़ी हालात शाह सदर। अल्हम्दुलिल्लाह मूं उहो किताबु नए सिरे सां तदवीन करे छपरायो आहे ऐं उहो हिते दरगाह जे मुतलिक़ थी सघे थो हिन महिल मौजूदु हुजे। शाह सदर रहमतुल्लाह अलैह या इन खां सवाइ ॿिया जेके बि असांजे सिंध जा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि सभिनी जी हिकु ई उन्हनि जी आहे जेको आहे त उनजो पैगाम हिकिड़ो ई आहे, उनमें कंहिं क़िस्म जी का ॿियाई कोन्हे। उहो कहिड़ो आहे हिकु अल्लाह जे ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह, ॿियो आहे उन सां गॾु रसूलुल्लाह जे शरीयत जी पासदारी ऐं टियों आहे मख़लूक़ ख़ुदा जी ख़िदमत। इन खां सवाइ उन्हनि बुज़ुर्गनि जो को ॿियो अहिड़ो को बि मक़सदु न आहे जो इन खां हटाइजो न आहे। सभ खां